दोस्तो कंहिं टीचर जी बदिली शहर मां थी कंहिं ॿाहिराड़ी स्कूल में थी। मिस जी इहा तबियत हूंदी ॿारनि सां तमामु घणी मोहबत कंदी हुई। हुन क्लास में पहुचण खां पहिरीं न मिस पंहिंजो तारीफ़ ॾिनो, पोइ शागिर्दनि खां न तारीफ़ वरितो। उन क्लास में हिकु शागिर्द हूंदो हो जंहिंजा कपिड़ा मेरा, जुती फाटल ऐं वार मुछियल हूंदा हुआ। मिस जी उन शागिर्द सां न लॻंदी हुई। वक़्तु गुज़रंदो वियो, मिस जी उन सां नफ़रत वधंदी वई। छो हुनजा कपिड़ा मेरा हूंदा, जुती फाटल हूंदी, वारनि खे खणी न ॾींदो हो। मिस हिकु ॾींहुं हुन शागिर्द खां पुछियो सवाल। शागिर्द उथी बीठो, निमाणियूं अखियूं हेठि कयईं, को जवाबु न ॾिनो। शागिर्द खे इहा ख़बर हुई त मिस मूंसां नफ़रत तमामु घणी थी करे। मिस हुन खां ॿियो चकर सवाल पुछियो। उन शागिर्द जवाबु न ॾिनो, छो हुन जी तालीम अहिड़ी ख़ासि न हुई शागिर्द जी। उन मिस हिन खे मार ॾिनी। ईअं वक़्तु गुज़रंदो वियो, मिस जी नज़रनि में हीउ किरंदो वियो त कचनि इम्तिहाननि जो टाइम आयो। जिन में कचनि इम्तिहाननि जो टाइम आयो त सभिनी शागिर्दनि जूं कापियूं खणी उहा मिस शहर में हेड मास्तर खे कापियूं खणी अची ॾिनियूं। पर उन शागिर्द जी कापीअ ते हिन इहो लिखी छॾियो त हीउ छोकिरो बेअदब, बेइख़लाक़ ऐं तमामु जाहिल ऐं पढ़ाई में तमामु जॾो आहे। उहो हेड मास्तर वटि रसी, हेड मास्तर खे ज़ुबानी बि हो चयईं त हिन शागिर्द जी कापी खे तव्हां थोरो चेक कजो। हेड मास्तर जॾहिं उन छोकिरे जी कापी चेक कई त उन ते मिस जा इहे अखर लिखियल ॾिठई त उन हेड मास्तर हिन छोकिरे जो शागिर्द जो बक़ाया रिकॉर्ड घुरायो। उहो रिकॉर्ड हेड मास्तर जे अॻियां पेश कयो वियो। उहो रिकॉर्ड हेड मास्तर ॾिसी करे उन रिकॉर्ड खे पासे ते रखियो। ॿियो ॾींहुं थियो, मिस पंहिंजे क्लास में पहुती त उन टेबल ते उन ई शागिर्द जूं सभु कापियूं रखियल हुयूं। क्लास चौथे जूं, क्लास टे जूं, क्लास ॿिए जूं। मिस तजस्सुम हुई त हेड मास्तर हिन शागिर्द जूं कापियूं मुंहिंजे अॻियां छो रखायूं आहिनि। उन मिस जिन महिल उहे कापियूं चेक कयूं, पहिरीं क्लास टे जी चेक कयईं त उन क्लास टे जी कापीअ ते टीचर लिखी छॾियो हो त हीउ शागिर्द तमामु ज़हीन ऐं इंटेलिजेंट आहे ऐं उस्तादनि ऐं क्लास जी साफ़ सुथराई जो तमामु घणो ख़्यालु रखे थो, उस्तादनि जी तमामु घणी इज़त करे थो, टाइम ते अचे थो ऐं तमामु सुठी पोज़ीशन खणे थो। मिस तजस्सुम हुई त हीउ निभागो छोकिरो जंहिंजी पढ़ाई सां का दिलचस्पी कान्हे, हिन क्लास टे जे टीचर ईअं लिखी छॾियो आहे। बहरहाल मिस क्लास चौथे जी कापी चेक कयूं। उन क्लास चौथे जे कापीअ ते टीचर लिखियो त हीउ छोकिरो त तमामु घणो होशियारु हो, तमामु घणो ज़हीन हो, क्लास जी साफ़ सुथराई रखंदो हो, पर हिन जी माउ खे कैंसर जी बीमारी थी, जंहिंजे करे हीउ क्लास में घटि अचणु लॻो ऐं उन दौरान हिन जी माउ गुज़ारे वई ऐं थोरो ज़हीनी परेशान थी वियो। क्लास में त ईंदो हो पर कंहिंसां ॻाल्हाईंदो कोन हो। टीचर हुनखे ॿुधाईंदा हुआ, सवाल कंदा हुआसीं, ख़ामोशी रहंदो हो। उन खां पोइ हीउ जेको आहे सो पढ़ाई खां तमामु घणो हटी वियो आहे। मिस जेॾी महिल हिन जा ए नोट पढ़िया त हुन जी अखियुनि मां ॻोढ़ा किरी विया। ॿियो ॾींहुं थियो, हुन ॼाणी वाणी अची हुन शागिर्द खां सवाल पुछियो। शागिर्द उथी बीठो, निमाणियूं अखियूं हेठि, को जवाबु न ॾिनई। मिस उनखे जवाबु ॾेई करे सवाल पाण मिस कयो, जवाबु मिस पाण ॾिनो ऐं शागिर्दनि खे बि चई त ताड़ियूं वॼायो। त छोकिरो निमाणियूं अखियूं खणी मथे ॾिठियूं त हीअ मिस जेका मूंसां हेतिरी नफ़रत करे पई, अॼु मूंसां एतिरो प्यारु छो पई करे। तजस्सुम आयो शागिर्द ऐं मिस उनखे निराड़ ते मिठी ॾिनी, चुमी ॾिनी ऐं वेहण जो चयो। हाणे मिस जी उन सां तमामु घणी मोहबत थी वई, रहमदिल थी वई। रोज़ ईंदी हुई, उन शागिर्द खे अचो सवाल कंदी हुई ऐं जवाब पाण ॾींदी हुई ऐं शागिर्दनि खे बि चवंदी हुई त ताड़ियूं वॼायो। त उन छोकिरे जो पुराणो जज़्बो, उहा पुराणी पढ़ाईअ सां मोहबत वापसि वधण लॻी।
पोइ मिस हुनखे हिकु तमामु सुठो वॻो वठी ॾिनो, पेर पाइण लाइ जुती वठी ॾिनी ऐं हुनखे क्लास में पाण अचो खणी ॾींदी हुई। हाणे हू छोकिरो वक़्तु गुज़रंदो वियो त छोकिरो जी मोहबत पढ़ाई सां वधंदी वई हुई। ऐं कपिड़ा पाण धोई ईंदो हो, पाण धोई पाईंदो हो, साफ़ सुथरा कंदो हो, जुती फाटण जो तमामु घणो ख़्यालु कंदो हो। मिस खे जॾहिं महिल ख़बर पई त छोकिरो तमामु घणो यतीम आहे त हिनखे ख़र्ची बि ॾींदी हुई। वक़्तु गुज़रंदो वियो, उन मिस जी उन स्कूल मां बदिली थी वई। बदिली थियण खां पोइ हिन कापी ते नोट लिखी छॾियो त हिन छोकिरे जो तमामु घणो ज़हीन आहे ऐं हिन जी पढ़ाई सां वापसि दिलचस्पी अची वई आहे ऐं अॻिले टीचर लाइ इहो लिखी छॾियईं त हिन ते थोरी महिनत करे। जंहिं महिल हिन टीचर जी बदिली थी त हीउ तमामु घणो रुनो। वक़्तु गुज़रंदो वियो, हीउ जंहिं महिल 6वीं क्लास में आयो, ॿहिराड़ी वारो स्कूल ख़तमु थियो, वरी ॿिए स्कूल में दाख़िल थियो। पर हीउ उहो ख़त लिखंदो रहंदो उन मिस खे त मिस हाणे आउं पढ़ाई सां तमामु घणी महिनत करियां पोइ, बसि तव्हांजी मोहबत ऐं तव्हांजी शफ़क़त मूंखे खपे। त उहो मिस बि हुनखे जवाबु ॾींदी हुई। वक़्तु गुज़रंदो वियो, आख़िरकार उहा मिस पंहिंजे सर्विस तां रिटायर थी ऐं हिनखे उहे ख़त अचण बंदि थिया जेके उहो शागिर्द लिखंदो हो। कुझु वक़्त खां पोइ हिन मिस खे उहो ख़त हुन शागिर्द मिलियो। अस्सलाम वालेकुम मैम, आउं फलाणो पियो ॻाल्हायां, जेको फलाणे स्कूल में खे तव्हां पढ़ायो हो। हुन उहा पंहिंजी सॼी हक़ीक़त ॿुधाई ऐं हेठां हुन इहो लिखियो त फलाणी तारीख़ ते मुंहिंजी शादी आहे ऐं तव्हांजे अचण जो आउं जेको इंतज़ारु कंदुसि। अगरि तव्हां न आया त आउं शादीअ खे रोके छॾींदुसि, शादी उन ॾींहं ते आउं न कंदुसि। मिस खे उहो जेॾी महिल ख़त मिलियो ऐं मिस उहो ख़त पढ़ियो त हेठां लिखियो पियो तव्हांजो फ़क़ति शागिर्द फलाणो फलाणो डॉक्टर। मिस खे तइजुब थियो त हीउ डॉक्टर थी वियो ऐं उन में टिकट हुई फ्लाइट। हिन पंहिंजे मुड़ुस खे मिस पंहिंजो सॼो वाक़ियो ॿुधायो। मिस चयो फलाणो इहो शहर तमामु परे आहे, कीअं वेंदा? हुन मिस चयो त मूंखे हुन टिकट मोकिली आहे, पर इहो बि लिखियो आहे त शादी तेसि ताईं न कंदो जेसि ताईं न तव्हां ईंदो। कंहिं सबब करे हिन फ्लाइट थोरो लेट थी वई ऐं हुन मिस सोचियो त हाणे तमामु घणी देरि थी वई आहे, हिन न खपे। एयरपोर्ट तां जेॾी महिल उहा आई त साम्हूं संदसि गाॾी आई। गाॾीअ जो दरवाज़ो खुलियो त उन शागिर्द हिनखे ॿांह खां झले गाॾी में विहारियो। शादी पंडाल में रसी शादी थी त उहो शागिर्द स्टेज ते बीही करे सभिनी डॉक्टर, वकील, ज़मींदार, ताजिर सभु उते मौजूदु हुआ हुन शादीअ में। हिन चयो त तव्हां हमेशह मूंखां पुछंदव न त तुंहिंजी माउ केरु आहे? हीअ आहे मुंहिंजी माउ, जंहिं मूंखे पढ़ायो आहे, जंहिं मूंखे अकुल ॾिनो आहे, जंहिं मूंखे शऊर ॾिनो आहे, जंहिं मूंखे हिस्ताणी रसायो आहे, उहा तव्हांजी मुंहिंजी माउ। दोस्तो, चवण जो मतिलबु इहो आहे त स्कूलनि में को अगरि शागिर्द ग़रीब आहे त उनखे टोकण खां बजाए, उनखे इहो चवण खां बजाए त कपिड़ा सुठा छो न पाता अथई, साफ़ छो न पाता अथई, बूट छो न पातो अथई, ईअं चई हुन शागिर्द जी तालीम बर्बादु न करियो। हुनखे थोरो हौसलो ॾियो, हिमत ॾियो। अगरि शागिर्द ग़रीब आहे त हुनजी हेल्प करियो। थी सघे थो उहो ई शागिर्द डॉक्टर थिए, वकील थिए, जज थिए। अस्सलाम वालेकुम।